ब्यूरो चीफ रसीम इकबाल जिला जेकंबा सिंध बैंक मैनेजर रमज़ान अबड़ो भी सिंध बैंक ख़रीद करे छड़ी संदसि सैलाब मुतासरीन जी आयल रक़म में 10,000 कटौती करण जा इंकशाफ जेकी हकीकत बणिजी विया आहिनि। सिंध बैंक मैनेजर रमज़ान अबड़ो पाण मुरादो एजेंट बणियल आहे जेको सरसों वारनि सां मिली करे मज़लूम आवाम सां ज़ुल्म करण लगा। याद रहे कुछ वक्त पहिरियां सिटी थाणे ते रमज़ान अबड़ो खिलाफ़ NCB दाख़िल कई वई हुई, पर पुलिस ख़ामोश तमाशाई बणियल आहे। पुलिस पंहिंजो हिस्सो पती वठी बैंक वारनि सां मिली करे मज़लूम सैलाब मुतासरीन खे लुटण लगा, पर हेड ऑफिस की शिकायत करण बावजूद भी को खड़तेल न निकतो। छा सिंध बैंक मैनेजर रमज़ान अबड़ो सरेआम करप्शन कंदो रहंदो त नोटिस केरु वठंदो? रमज़ान अबड़ो कखपति मां अरबपति कीअं बणिजी वियो? एंटी करप्शन इदारा ऐं हेड सिंध बैंक आख़िरकार छो ख़ामोश आहिनि? जो जेकम बाद सिंध बैंक मैनेजर रमज़ान अबड़ो सरेआम लूट मार ते लही पियो आहे। आख़िरकार वर्ल्ड बैंक के नोटिस वठणु घुरिजे ऐं सैलाब मुतासरीन जी आयल रक़म मां 10,000 कटौती करण जा इंकशाफ हकीकत में बयान थियण लगा आहिनि। ॿिए पासे मीडिया तरफ़ां निशानगी करण ते संदसि बैंक मैनेजर असिस्टेंट मैनेजर सिंध बैंक गुंडागर्दी ते लही आहे ऐं मज़लूम आवाम जे आवाज़ खे आला ऐवाननि ताईं पहुचाईंदड़ सहाफ़ियुनि खे भी धमकियूं ॾियण लॻो। रमज़ान अबड़ो बैंक मैनेजर घटि पर मज़लूम आवाम सां ज़ुल्म करण उनखे छूट ॾिनी वई आहे। शायदि बाअसर माण्हुनि जा हथ हूंदा या वरी रमज़ान अबड़ो पाण बि बाअसर आहे, पर मज़लूम आवाम खे इंसाफ़ आख़िर केरु किथां मिलंदो? जेकंबा जो कानून रमज़ान अबड़ो जहिड़नि जी जेब में आहे, जो नोटिस वठण खां पहिरियां हर इदारो सिंध बैंक मैनेजर रमज़ान अबड़ो अॻियां गोॾा खोड़े छॾे थो। रोडन ते गरीब आवाम बीठा आहिनि, हिते दलाली हले थो सिंध बैंक में, जेके हिते पुलिस वारा सभु बीठा आहिनि। रमज़ान अबड़ो उहे बि पैसनि ते बीठा, सभु पैसनि जे लाइ बीठो आहे। आवाम ॾिसो अंदरि ॾिसो था बैंक जे अंदरि, हे ॾिसो हालत आहे। ग़रीबनि सां ज़ुल्म बंदि कयो। जेकंबा जा ज़ालिम ऑफिसर, ज़ालिम पुलिस, ज़ालिम सिक्योरिटी गार्ड वारा बीठा आहिनि। ज़ालिम हिते है, ज़ालिम छो है बीठा है? हे पैसे जे लाइ बीठा आहिनि। सभु एजेंटनि सभिनि जा माण्हू ॾाढा हज़ार वठी ग़रीबनि को ख़तमु कयो।